मैंने तुझे बनिया कमाना है बनिया कमादा असां थोड़ी छड़ींदा हां बी फार्म जी आखिरी तारीख़ ही जा ना तो कीअं ॾस ॾिनो बीए जो दस हिकिड़ी अहिड़ी ज़मीन जीअं त थींदी रुगो कणिक आहे सारियूं थींदियूं न आहिनि हुन ते तो ॿियार जॾहिं ऐं हिकिड़ी अहिड़ी ज़मीन आहे जीअं ते हर शइ आहे वणेसि कुझु बि करीसि बीएससी उहा अथई वक़्तु कंहिं जॻह में अप्लाई बि कोन करे सघे थो कीअं माना इन जे करे अगरि हिनमहिल बि अञा तोखे चांस आहे न त इहो वरी ॿुधाइजांइ इहो पुराड़ी जहिड़ी अथव त कीअं कीअं गुॾणु कीअं पढ़ंदो थोरो ॿुधाए केरु ॿुधायो इहो त छा कीअं पढ़ंदो पाण खां पुछी न तूं ॿुधाए हा यादि आहे न ॿुधाए सही केरु मां छो ॿुधायां हा इहो लफ़्ज़ कहिड़ो पिछे कान ॿुधो न अलहमदुलिल्लाह कान ॿधू न ॿियो म्यायूं जायूं इहो वरी कहिड़ो आहे म्यायूं जायूं नयूं जायूं खे म्यायूं जायूं जिते वाल सभु हा उन्हनि खे म्यायूं जायूं गिदामिरीअ खे गिदना मारी गिदना मारी असां चऊं मता वियो ते नता वियो अच्छा दसियां खे डसियां ऐं ॿियो फर्श खे सर्फ फर्श हुन में सर्फ किथां ये त ॿिन डालाट आहिनि ऐं पला लॻे पलाली चवंदो तो साॻियो ई इमरान ही के दूर से दौरा पट्टी पासे रोकल घर चढ़ा तो चाचे से ले बड़ा मोहब्बत के दबे दो भाई ओ साईं ओए ओ साईं ये बोट नंढो निकितो हिन खां वॾो आहे न नंबर ॾिस ये तो मैच थी वियो दादा ये तो सही आहे कपिड़े सां मैच थी वियो हा ये कीअं राजो साईं अदा इहो 450 रुपया आहे तुझे रियात कर न बाहर सो आज पराना ले जाओ भाई फिर है मारो थोड़ा जो थींदो यादगिरी याद हिसाब किताब हाँ तो खराब है का शे चीज़ जी ने माते जे हिसाब से